सलात शरीफ। हाय हाय एक बेरो वरी मोहब्बत सा सलात। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिलमुतवस्सिमीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत अल्लामा मुफ्ती अब्दुल रहमान साहब ठठवी दामत बरकातुहुल आलिया पीर तरीक़त हज़रत किबला साईं सैयद राज़िक डिनो शाह मदज़िलहुल आली पीर तरीक़त हज़रत किबला साईं मियाँ अब्दुल्ला ज़ीद मजदहू दरबार आलिया चीहो शरीफ हज़रत मौलाना अबू बकर साहिब जेके कुतुब आलम हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैहि जे खानवादे जा चश्मो चिराग आहिनि। हज़रत साईं सैयद नूर मुस्तफ़ा शाह ऐं मुझे मुर्शिद मुरब्बी कुदवतुल औलिया ज़ीनतुल अस्फ़िया हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैहि जा जुमला शहज़ादगान खुसूसन बिरादर मोहतरम हज़रत साईं हसनुल्लाह साहब, बिरादर अज़ीज़ हज़रत साईं फ़ज़लुल्लाह साहब, बिरादर मोहतरम हज़रत साईं खलीलुल्लाह साहब, बिरादर अज़ीज़ हज़रत साईं अताउल्लाह साहब, बिरादर मोहतरम हज़रत साईं शफ़ीउल्लाह साहब, बिरादर अज़ीज़ हज़रत साईं नेमतुल्लाह साहब, बिरादर मोहतरम बिरादर असगर बिरादर खुर्द साईं नेमतुल्लाह साईं हबीबुल्लाह साहब ऐं जुमला मुझे मुर्शिदन करीमन जे मुहब्बत वारो आशिकान रसूल। अज तवांजी हीअ मुहब्बत ॾिसी ऐं सर्दी जी मौसम में अॼु सॼी सिंध में हड़ताल बि हुई, रुकावटूं हुयूं, रस्तनि ते रंड रोक बि वॾी हुई। वॾे तइदाद में मुहब्बत में तव्हां पंधड़ा करे हाज़िर थिया आहियो ऐं जेतिरी ही मर्दनि जी जमायत आहे
एतरी मस्तूरात पर्देदार न्याणियुनि जी जमायत बि गॾु आहे। नंढड़ा बचड़ा वठी अहिड़ी सर्दी जी रात में का त कशिश आहे, का त मुहबत आहे जेका तव्हांखे वठी आई आहे। फ़क़ीर मिसकीन मूं वटि उहे लफ़्ज़ न आहिनि जो मां तव्हांजो शुक्र अदा करे सघां, मां तव्हांजा थोरा ॻाए सघां। ईअं चवां जीअं कुतुब आलम पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ, फ़क़ीरो तुसां आ मेरे पेरे पवंदे हो पर मेरी दिल तुसांजे पेरे आ पवंदी है। सो मुंहिंजा नेण तव्हांजे क़दमनि में क़बूल कयो। तव्हां फ़क़ीरनि जे क़दमनि खे चुमां थो जो तव्हां अहले ज़िकिर आहियो, अहले मोहब्बत आहियो। ऐं मां साईं मियां अब्दुल्ला साईं जो वधीक शुक्रगुज़ार आहियां कि वरो वरी शुक्र अदा कयां थो जो पाण कुर्ब जा क़दम खणी आया आहिनि। मां कुझु बयानु करण खां अॻु में इहो अर्ज़ु कयां त मुंहिंजे बारे में जेकी कुझु तव्हां ॿुधो, मां न पीर आहियां न बुज़ुर्ग आहियां, न मां वली आहियां, न को मुंहिंजी का अहमियत ऐं हैसियत आहे। हक़ीक़त इहा आहे त आउं पंहिंजे फ़क़ीरनि जे जुती जे दज़ जे बराबरि बि न आहियां। तव्हां खे अल्लाह ताला ज़ाकिर बनायो आहे, अहले ज़िकिर आहियो। आउं तव्हांजे जुतियुनि जोड़ ख़ादिम आहियां। अल मोमिन मिरअतुल मोमिन, मोमिन मोमिन बानी जो आईनो हूंदो आहे। आईने में हर कंहिंखे पंहिंजी सूरत नज़र ईंदी आहे। ऐं तव्हां सुठा आहियो तॾहिं तव्हां सुठो अक़ीदो रखो था। या स्टेज ते जेकी कुझु बयानु थियो इन मां कंहिं बि तारीफ़ जो मां लाइक़ु न आहियां। इहे सभु तारीफ़ूं जेके मुंहिंजे बारे में थियूं आहिनि उन्हनि सभिनी खे मां मोटायां थो हिन क़बर वारे मुंहिंजे हिन मुर्शिद करीम ॾे मोटायां थो, छो त उहे तारीफ़ जा लाइक़ु हुया जन पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जी राह में वक़फ़ कई हुई, जन जा शबो रोज़, जन जी निशिस्तो बर्खास्त, जन जो जीअण ऐं मरण अल्लाह जे ख़ातिर हुयो। अल्लाह ताला खे हिन सूरत जी सूंह अता कई हुई। जन ॾिठो तन खे ख़बर हूंदी। संदन आवाज़ में मिठास हुयो, गुफ़्तार ॾाढी लज़ीज़ हूंदी हुई। ऐं ख़ुदा जी इज़त जो कसम, मुंहिंजा त वालिद आहिनि, मुंहिंजा मुर्शिद आहिनि। तव्हां सम्झो त पंहिंजी अक़ीदत थो बयानु कयां, पर हक़ीक़त इहा आहे जेके जॾहिं पहिरियों भेरो ॾिठो उहे ईअं चवंदा त साईं जन जी आवाज़ में ॾाढो मिठास। ऐं जिथे साईं जन जो बयानु थींदो हो त माण्हू घरनि जा सुतल उथी ईंदा, सुतल माण्हू निंडुनि मां बिस्तरनि मां उथी ईंदा। ऐं कॾहिं ईअं बि थींदो हो किथे रोड रस्ते ते या किथे मस्जिद में अहिड़ी जाइ ते जिते पासे में रोड हूंदो हो त माण्हू सुवारियुनि ते वींदड़, उहे सुवारियुनि जा भाड़ा ॾिनल उहे छॾे लही पवंदा, साईं जन जी तकरीर ॿुधी पोइ वेंदा। ऐं हिते पातली में क़ब्रिस्तान वारी मस्जिद आहे, उन में हज़रत साईं जन बयान पे फरमायो। मस्जिद में बयान हलियो पियो जुमे जो ॾियारो, पाण फरमायूं त अदा हैफ़ हुजई जो इन ज़बान सां क़ुर पढ़ी, इन ज़बान सां मदीने वारे साईं ते सलात पढ़ी, ऐं इन ज़बान सां तूं मिठे मुहम्मद करीम जो नालो वठी, वरी इन ज़बान में चिल्म में विझूं वेठो आहीं, हुको वात में विझूं वेठो आहीं, तोखे अदा ख़्याल कोन थो पवे, वात खे पलीत वेठो पढ़े। मस्जिद जे परियूं कंहिं घर में को माण्हू उन महिल चिल्म वेठे पीतई। जेॾी महिल साईं जन जो इहो बयानु थियो त ओॾी महिल चिल्म खे भॻई, चिल्म खे भॻई। ऐं उन महिल
पंहिंजे घर मां निकिरी जंहिं जुमो न पढ़ियो हुयो, जुमे नमाज़ खां पोइ साईं जन जो किताब हले पियो, जुमे ते न आयो हो, पर साईं जन जे उन लफ़्ज़नि उन खे अहिड़ो असर कयो जो उहो मस्जिद शरीफ़ में अची वेठो, बकिया किताब ते रूबरू ॿुधई, चईं मूं सम्झो तव्हां मूंखे था चओ पिया। हाणे मस्जिद में त कंहिं वटि चिल्म कोन हुई, मस्जिद में त हुको कंहिं वटि कोन हुयो, मां त हुते घर में वेठे हुको पीतो, पर तव्हां मूंखे ॾिठो पिए, मूं चयो ही अल्लाह जो वली आहे, साहिब नज़र आहे, साहिब बसीरत आहे, अखियुनि वारो आहे, जंहिं मूंखे ॾिठो आहे, मुंहिंजो सॼण आहे, मां चिल्म भञी वाइदो करे आयो आहियां त अॼु खां वठी चिल्म न पीअंदुसि। ऐं इहो मुंहिंजो चश्मदीद वाक़ियो आहे। हिकिड़ो भेरो न सवे भेरा मूं इहो ॾिठो, जॾहिं केवल साईं जन जी तकरीर ख़तमु थींदी हुई, माण्हू ॿाहिरि निकिरंदा त पाकेट सिगरेटनि जा भॻा पिया हूंदा। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, हिकिड़ी ॿुधल ॻाल्हि हूंदी आहे न, मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, साईं जन लफ़्ज़नि में का कशिश हुई, उनजे लफ़्ज़नि में को फैज़ हुयो, उनजे लफ़्ज़नि में का रूहानियत हुई, का तासीर हुई। मुंहिंजा दोस्तो, ही इल्म ते न आहे, अमल ते न आहे, सूरत ते न आहे, सीरत ते न आहे, बसि जिते मदीने वारे साईं जो करम थिए न, तार हुते जुड़ियल हुजे, सरकार जो करम थिए त उनजे अंदर में हिकु कशिश ऐं रूहानियत पैदा थी, उहा माण्हुनि खे मोहींदी आहे, उहा माण्हुनि जे दिलुनि ते असर कंदी आहे, उहा माण्हुनि खे मुतवज्जे कंदी आहे, उहा रूहानियत हूंदी आहे। ऐं क़ुरान पाक जा जेके लफ़्ज़ मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया, इन फी ज़ालिक लआयातिन लिलमुतवस्सिमीन, अॻियों वाक़ियो बयानु थियो आहे हज़रत लूत अलैहिस्सलाम ऐं हुनजे क़ौम जो। पोइ अलाह तबारक व तआला इहो वाक़ियो बयानु करे ऐं पोइ अॻिते रब फरमाए थो त इन वाक़िए में निशानियूं आहिनि उन्हनि जे लाइ जेके फ़रासत वारा आहिनि। कंहिंजे लाइ? जेके साहिबाने फ़रासत आहिनि, उन्हनि जे लाइ निशानियूं आहिनि। साहिबाने फ़रासत केरु आहिनि? जिन खे अल्लाह ताला अंदर जी रोशनी ॾींदो आहे। क़ुरान जो फनो तफ़सीर उहो आहे जेको मदीने वारे साईं ख़ुदि कयो। क़ुरान नाज़िल थियो महबूबनि ते, क़ुरान जो बहितर तफ़सीर त उहो ई आहे जेको ख़ुदि मदीने वारे ताजदार पाण कयो। इमाम तिरमिज़ी रिवायत थो आणे, सुनन तिरमिज़ी जिल्द 5 सुफ़ो 298, इमाम तिरमिज़ी रिवायत थो आणे, हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो त क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्तक़ू फ़रासतिल मोमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह, मोमिन बाने जी फ़रासत खां डिॼो, छो त उहो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। जी मोमिन छा सां ॾिसंदो आहे? कि अखियुनि सां ॾिसंदा आहिनि, अखियुनि सां ॾिसंदा आहिनि, पर मोमिन फ़इन्नहु, इन ॻाल्हि में शक ई न आहे, फ़इन्नहु यंज़ुरु, इहो ॾिसे थो। कीअं थो ॾिसे? बिनूरिल्लाह, अल्लाह जे नूर सां ॾिसे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, उहो अल्लाह जे नूर सां ॾिसे थो। उहो नूर हर कंहिं वटि न हूंदो आहे, उहो नूर कंहिं कंहिंखे मिलंदो आहे। उहो नूर नूर वारो ॾींदो आहे। उहो नूर मदीने वारो ताजदार जेको साहिब नूर आहे, ख़ुदि नूर आहे, नूर बख़्श आहे, नूर गर आहे, जंहिं ते नज़र कंदो आहे उनखे नूर ॾेई छॾींदो। या नूर जी ख़ैरात, या नूर जी ख़ैरात, अल्लाह अकबर कबीरा। इहा मोहब्बत जी मै, या नूर वाली खैरात प्यालों से नहीं नजरों से पिलाई जाती। तौहीद की मैं प्यालों से नहीं नजरों से पिलाई जाती है। यह नूरानियत वारी निगाह गुंबद खदरा मां खजंदी आहे, पोइ जंहिंखे उहा नसीब थी, ऐं जंहिंखे उहो नसीब थी वियो उहो साहिबाने फ़रासत ऐं मिनल मुतवस्सिमीन बणिजी वेंदो आहे। इहा
एक अहिड़ी खूबी आहे जेका अवाम खां ख़वास खे मुनफरिद बणाईंदी आहे, अवाम खां ख़वास खे मुनफरिद बणाईंदी आहे। इहो फ़र्क़ु हूंदो आहे अवाम में ख़वास में। हाणे इन हिकिड़े नुक़्ते ते जेकॾहिं मां पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जी ज़िंदगी जे गिर्द घुमां, छो त मां चश्मदीद गवाह आहियां न, पंहिंजे मुर्शिद जे सोबतुनि में मां रहियो आहियां न। जेकॾहिं मां उहे तव्हांखे वाक़िया ॿुधायां तव्हांखे हैरत लॻंदी त छा उन्हनि खे नूरे बसीरत हुयो। हिकिड़ो वाक़ियो त मुंहिंजे बिरादर मोहतरम हसनुल्लाह साहब बयानु कयो, वरी बयानु थो कयां छो त टेपारी महिल कुझु दोस्त न बि हुया, हींअर मौजूदु आहिनि। फ़क़ीर करीम बख़्श पतू जो उहो पियो चए त मेहड़ में हिकिड़ो मौली साहिबु हुयो, उन मूंसां बहस कयो, मूंखे चयईं त कारो पटको मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। फ़क़ीर चयो त मूं उनखे चयो त असांजो मुर्शिद हज़रत महबूब इलाही सुन्नत जे ताबेदारी जो वॾो ख़्यालु रखंदो आहे, ऐं असां सॼी ज़िंदगी साईं जन सां गॾु मूंखे 30-32 साल थिया आहिनि, पर मूं साईं जन खे कॾहिं कारो पटको ॿधंदे न ॾिठो। जेकॾहिं सुन्नत हुजे हा त साईं जन ज़रूरु कारो पटको ॿधंदा, छो साईं जन हर सुन्नत जो एतमाम कंदा। ऐं हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे मलफूज़ा शरीफ़ में त विलायत बुज़ुर्गी आहे ई सुन्नत जे अंदरि, सुन्नत जी इत्तिबा में, सुन्नत जी ताबेदारी। जेतिरो सुन्नत जी ताबेदारी कंदो ओतिरो तव्हां में फैज़ मुहम्मद ईंदो। जेतिरो महबूब जो इत्तिबा ऐं ताबेदारी, रुगे ज़बानी कलामी न पर अमली तरह सां जॾहिं तव्हां सुन्नत जा ताबेदार थींदो त तव्हांखे फैज़ मुहम्मदी जो हद वाफ़िर न थींदी। पोइ चई त उन मौलवी साहब मूंसां बहस कयो। मूं चयोमांसि यार मां मौलवी न आहियां, न को आलिम आहियां, न को मूंखे वधीक ख़बर आहे। हाणे तुंहिंजो किरायो मां थो भरियां, तूं मूंसां गॾिजी हलूं था करमपुर में 12 जी राति आहे, साईं जन बि आयल आहिनि, हली पुछूं था त साईं कारो पटको सुन्नत आहे या न आहे, जेकॾहिं हूंदो त साईं जन ॿुधाईंदा। चयो हुनजो मौलवी साहब जो किरायो मूं भरियो, वठी आयुसि। जेॾी महिल दरगाह शरीफ़ ते पहुतासीं त 3 पारी खां थोरो अॻु में पहुतासीं। 3 पारी निमाज़ ते हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह निकिता त साईं जन जे मथे ते कारो पटको ॿधल। ऐं 32 साल मां साईं जन जी सोबत में रहियुसि, कॾहिं बि साईं जन खे कारो पटको ॿधल मूं न ॾिठो। ही छा आहे? इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह, अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। हिते अलीजान फ़क़ीर वेठल हूंदो, अलीजान फ़क़ीर कंबोज़ात जो आहे, मातमी शहर जो आहे, हिन परे पाड़े में रहे थो। मूंखे चई त साईं को मसइलो आहे, इहो साईं जन खां मूंखे पुछी ॾियो। जो तूं चवंदो पुछी, चई त साईं मूंखे साईं जन जी हैबत थी थिए, मां पुछी नथो सघां। मूं चयोमांसि त फ़क़ीर जेको मामिलो तो सां आहे त मूंसां बि इहो, ऐं ख़ुदा जी इज़त जो कसम आहे मुंहिंजा वालिद हुया, पर दिलि में एतिरो रोप हूंदो हो साईं जन जो ॻाल्हाइण में हैबत वठी वेंदी हुई। ऐं साईं जन इहे वेठा हूंदा हुआ त ईअं लॻंदो जीअं शींहुं वेठो हुजे, शींहुं तॾे ते वेठा हूंदा आहिनि, तॾे ते वेठा हुजनि, चटाई ते वेठा हुजनि, पर ईअं लॻंदो जीअं को बादशाह वेठो हुजे। बादशाह तख़्त ते वेह या तॾे ते वेह, जी तख़्त ते वेह या तॾे ते वेह, बादशाह उहो ई बादशाह। अहिड़ो हज़रत साईं जन जे चेहरे में रोप हूंदो हो ऐं जलाल हूंदो हुयो। सुभान अल्लाह। सो फ़क़ीर अलीजान मूंखे चयोसीं इहो मसइलो पुछी ॾियो। मुंहिंजो भाउ जेका ॻाल्हि तोसां आहे सा मूंसां बि आहे, मां ॻाल्हाए न सघंदुसि। हाणे हीअं था कयूं जो हज़रत साईं जन वेठा आहिनि, 3 पारी पढ़ियूं हिन ई मस्जिद पाक में, साईं जन वेठा आहिनि। हाणे हलूं था, तूं बि ॻाल्हि न कजांइ, मां बि ॻाल्हि न कंदुसि, हली वेहूं था, साईं जन पाणे बयानु कंदा। छो त वली रोशन ज़मीर हूंदो आहे, पीर उहो जेको रोशन ज़मीर हुजे, पीर उहो जेको रोशन ज़मीर हुजे, जंहिंजे अंदर में नूरानियत हुजे। पुछण जी ज़रूरत न आहे, हली 2 ॼणा वेहूं था ऐं साईं जन पाणे बयानु कंदा। ऐं मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो, अल्लाह जी इज़त जो मूंखे कसम आहे
तो असां ॿई ॼणा वञी वेठासीं अञा असां वेठासीं ख़ुदा ॼाणे कि में गुफ़्तगू कहिड़ी हलंदी हूंदी पई छा पे हली पर जीअं असां ॿई ॼणा वेठासीं तीअं ॻाल्हि ई उहा शुरू कयूं जेको हुन फ़क़ीर मसइलो पुछियो ऐं उन सुवाल जो काफ़ी वाफ़ी शाफ़ी जवाब ॾेई छॾियो बग़ैर सुवाल करण जे बग़ैर पुछण जे ऐं मूं फ़क़ीर मिसकीन जो पंहिंजो तजुर्बो आहे केतिरा भेरा ईअं थींदो हो कि ॻाल्हियूं मन में रखे वेंदो हुउसि त पुछणो न आहे बसि साईं जन पाणे बयानु कंदा ऐं पोइ ईअं ई थींदो हुयो जो साईं जन ॻाल्हि उतो ई छेड़ींदा हुया जेको मसइलो खणी अचिबो हुयो ऐं इहो हिकु न ॿ न सभनि फ़क़ीरनि मूंसां इहा ॻाल्हि कई चईसीं असां ईंदा आहियूं दिलि में सुवाल खणी ऐं जलसो हलंदो आहे पियो पर असां ईअं सम्झंदा आहियूं त साईं जन जहिड़ो असांजे अंदर जूं ॻाल्हियूं था कनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह हितों जहेज आहे मातली जे पासे में जहेज आहे तमाची जहेज जो ॻोठ आहे कल्ह टी राति हुते जलसो हुयो तमाची जहेज जो हितों हिकिड़ो माण्हू वञे पियो पंहिंजो मातली पियो इन मुंहिंजो खानपुर साईं जन रहंदा हुआ जहेजन मज़ा को फ़क़ीर वञे पियो ओॾे खानपुर जहेजन जे कंहिं माण्हू उनखे 500 रुपया ॾिना चईंदा हाणे मां वञी थो साईं जन वटि खानपुर दादू पंधु परे आहे तूं हे मुंहिंजा 500 रुपया अथई साईं जन खे मुंहिंजी अमानत ॾिजे 500 खणी वियो वाट ते फ़क़ीर जे फ़क़ीर वेड़ा हुजनि न 250 रखी खीसे में ऐं 250 वरी क़िबला साईं जन वटि पेश कई हज़रत साईं जन कॾहिं बि कंहिं ते पर्द पोश हूंदा हुआ कंहिंजो पोश न लाहींदा उन ॾींहुं के रमज़ में वेठा उन फ़क़ीर खे ॾिसी मुर्की फरमाई त बिरादरी जी विरासत सुठी करे आयो बिरादरी जी विरासत सुठी करे आई बस बस ग़लती आहे माफ़ कजो 250 कढी पाण 500 हुनखे मोटाए ॾिनो फरमायूं त पुट अमानत में ख़यानत न कबी हाणे 500 ई तूं वठ पर अॻिते अहिड़ो कमु न कजांइ असल में ज़ाहिर न कंदा पर हुनजो इस्लाह करणु मक़सूदु हुयो इस्लाह करणु मक़सूदु हुयो छो मुर्शिद जो कमु आहे पंहिंजे मुरीद जो इस्लाह करे मुर्शिद जो कमु आहे पंहिंजे मुरीद जी रहबरी ऐं रहनुमाई करे हिकिड़ो फ़क़ीर आयो हिते मातरी में हज़रत साईं जन खे चईसीं तव्हांजी अॼु करामत ॾिठमि साईं जन फरमाया कहिड़ी करामत चईसीं बस में आयो बस वारे किरायो ई न वरितो मुफ़्त में अची वियो आहे करामत थी वई हज़रत साईं जन फरमाया त फ़क़ीर इहा मुंहिंजी करामत न आहे इहा शैतान जी करामत तूं हुन ते चढ़ीं बस ते तो सफ़र कयो हुनजो हक़ हो न हुन खां वई ॻाल्हि विसरी त तुंहिंजो हक़ हुयो फ़क़ीर तूं तॾहिं त सम्झां हा मुंहिंजी करामत तॾहिं थिए हा हुन खां विसरी वियो तूं हुनखे हक़ अदा करे ॾींहुं हा त दातो को विसरी वियो आहे हीउ पंहिंजो भाड़ो वठ इहा मुंहिंजी करामत पर हक़ खाई आई त साईं जी करामत थी वई ॻाल्हि सम्झो था सुभान अल्लाह इहो आहे नूर बसीरत फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह अल्लाह जो वली अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे सुभान अल्लाह हज़रत सैयदना उस्मान गनी जी दरबार लॻी पई हुई हिकिड़ो माण्हू अचे पियो हज़रत उस्मान गनी सां मिलण जे लाइ वाट ते का औरत ॾिठई उनखे चिताए ॿीहर वरी उनखे ठाहे निहारियो आयो हज़रत उस्मान गनी वटि त हज़रत उस्मान गनी ॾिसी ऐं फरमायो त माण्हुनि खे छा थियो आहे जो रसूलुल्लाह जे ख़लीफ़े वटि अचनि था पर पंहिंजूं अखियूं पलीत करे पोइ अचनि था पंहिंजूं निगाहूं पलीत करे पोइ असां वटि अचनि था त हुनखे त सम्झ में अची वई न ॻाल्हि ऐं अखियुनि में ॻोड़ा हाणे चई त छा साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में बि वही जो सिलसिलो जारी आहे छा जिब्रील अञा बि अचे थो वही अञा बि नाज़िल थिए थी छा जो तव्हां मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधाई जंहिंजी ॿिए कंहिंखे ख़बर न हुई
जंहिंखे ॾिठो उनखे मुंहिंजी ख़यानत जी ख़बर कोन हुई, तव्हांखे कीअं ख़बर पई? छा वही जो नुज़ूल वरी थियण लॻो आहे? त हज़रत उस्मान गनी फरमायो त न, वही जो नुज़ूल न थियो आहे, मां मुहम्मद मुस्तफ़ा जे दर जो नौकर आहियां, हुज़ूर जो ग़ुलाम आहियां। उन महबूब जेका मूंखे नूर अंदर में अता कयो आहे, उन फ़रासत सां तोखे ॾिठो। हाँ, हज़रत मौला अली शेर खुदा असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह तआला अन्हु जेॾीमहिल व्यापे सिफ़ैन जी जंग ते करबला जे मैदान खां गुज़रिया, करबला खां गुज़रिया त हज़रत मौला अली शेर खुदा घोड़े तां लही, घोड़े तां लही ऐं फरमाइनि त हीअ उहा जाइ आहे, हीअ उहा जाइ आहे जिते मुंहिंजे बचड़नि जा ख़ैमा लॻंदा, हिन जाइ ते मुंहिंजे बचनि जो रत हारबो, हीअ उहा जाइ आहे जिते उन्हनि जा घोड़ा ॿधबा। जेको वाक़ियो 30-32 साल बाद में थियण वारो हुयो, हज़रत मौला अली शेर खुदा खे अॻ में ख़बर हुई। इहा छा हुई? इहा फ़रासत हुई, इहा फ़रासत मुमिनाना हुई। अज़ीज़ान गिरामी, मदीने वारे साईं फरमायो, इमाम तबरानी मुअज्जम औसत में ऐं इमाम तबरानी मुअज्जम तबरानी कबीर में रिवायत आंदी, हज़रत अबू उमामा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो चवे, अनिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्तकू फ़िरासतल मुमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह। मोमिन जी फ़रासत खां ॾिजो, छो त उहो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। ऐं ॿुधो फ़क़ीरो भाइरो, इहा फ़रासत मोमिनाना कीअं मिलंदी आहे, कीअं हासिल थींदी आहे? ऐं इहो रस्तो अॼु बि बंदि न थियो आहे, अॼु बि इहा वाट बंदि न थी आहे। जो वहे सो लहे, जो काहींदो, जो लोचींदो सो लहंदो। रस्तो बंदि न आहे। विलायत जो ताज मखसूस न हो कनि माण्हुनि जे लाइ, न, इहो क़यामत ताईं इहो सिलसिलो जारी रहणो आहे। जेके उसूल जेके मदीने वारे साईं सेखारिया, जेके साहिबाने मारिफत, जेके मुर्शिद कामिल, जेके रहबर सलासिल जा अकाबिर, नक्शबंदी सिलसिले जो इमाम हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फ़सानी, कादरी सिलसिले जो इमाम पीराने पीर दस्तगीर गौसे समदानी मुर्शिदी मुहियुद्दीन अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी, सिलसिला आलिया चिश्तिया जो इमाम हजरत हिंदुल वली ख्वाजे अजमेर ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह, ऐं सहरवर्दी सिलसिले जो इमाम हजरत ख्वाजा शुहाबुद्दीन उमर सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह। ये अकाबरीन सलासिल हिकड़ा कानून, हिकड़ा रस्ता, हिकड़ा शराइत कवायद ज़वाबित ठाहे विया आहिनि। उन्हनि ज़वाबित ते असांयूं उन्हनि जा मुरीद, असांयूं उन्हनि जा ॻाल्हायो मुरीद, जेकी मुर्शिद क़वानीन ठाहे ॾींदा, उन क़वानीन ते जेको हलंदो, उन रस्ते खे जेको अपनाईंदो, त अॼु बि विलायत जो ताज माणींदो। रस्तो बंदि न आहे। अल्लाह जी इनायत, रब जी सखावत बंदि न थी आहे। मखदूम मोहम्मद अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह, मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह, वॾो जय्यद आलिम, सिंध जे चोटी जे आलिमनि में साईं जो शुमार। इहो दौर हुयो जॾहिं ॾुआरी वारनि बुज़ुर्गनि जी सम्झो त ईअं जे सिज चिमकंदो आहे त जहान रोशन थी वेंदो आहे। सुल्तानुल औलिया ख्वाजा मुईन हज़रत मोहम्मद ज़मा ॾुआरी वारनि जो उन वक़्त में शोहरो हुयो, जो भिटाई जहिड़ा जवान बि अचनि पिया दरवाज़े ते दीदार जे लाइ। फैज़ हो न सही। इतों गिरोड़ी जे ॻोठ जा, गिरोड़ शरीफ़ जा के माण्हू मुरीद हुया लुआरी शरीफ़ वारनि जा, अजर हिते पढ़ी वठो साईं, तव्हां वेंदो? सुभान अल्लाह।
मूंखे वरी ख्याल थो थिए साईं मुफ्ती साहब जो असां त सुबुह जो निंड कंदासीं साईं खे त सुभाणे सबक पढ़ाइणा आहिनि। गिरोड़ी साहब जे पाड़े जा माण्हू वञनि पिया सुल्तान औलिया जे दरबार में त हज़रत मखदूम गिरोड़ी साहब चयो त पुट काॾे था वञो? चईसीं वञूं था पंहिंजे मुर्शिदनि। चए भाउ मुर्शिद पंहिंजे खां पुछिजो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मेराज ते विया हुआ उहो रस्तो खुलियल या बंदि थी वियो? इहो रस्तो खुलियल आहे या बंदि थी वियो? जेॾीमहिल मुरीद पहुता सुल्तान औलिया जी दरबार में ॾींहं रहिया 2 ॾींहं 5 ॾींहं जेतिरो रहणो रहिया पर साईं जे दीदार में गुफ़्तार में उहा साॻी ॻाल्हि विसरी विया चई न सघिया अर्ज़ करे न सघिया। हाणे जेॾीमहिल मोकिलाइनि पिया त हज़रत सुल्तान औलिया ख़ुदि फरमायो त पुट मौली साहब तव्हांखे को न्यापो ॾिनो हो? किबला ॼाणो था हाणे महिरबानी कयो जवाब ॾियो। फरमायो त मौली साहब खे चइजो त अब्बासी बादशाह हुयो उन दरिया दजले तां उनखे पाण खे गुज़रणो हुयो पंहिंजे लंघण जे लाइ उन पुल ठारायो। पोइ पुल तो पाण बादशाह लंघे वियो बादशाह जो लंघियो त उनजा वज़ीर बि लंघिया मुशीर बि लंघिया उनजा कारिंदा बि लंघिया नौकर चाकर बि लंघिया पर पोइ जेको अवाम हुयो उन तां बि उहो बि पियो लंघे ठाही पुल पंहिंजे लाइ पर पोइ राज ते लंघिया। अब इहो वञी ॾिजोसि हुन बि ओञाण में ॻाल्हि कई त हिन जवाब बि ओञाण में ॾिनो। मक़सद छा त मदीने वारा साईं जेको रस्तो खोले विया आहिनि उहो रस्तो बंदि न थियो आहे। महबूब त विया सहाबी त विया खुलफाए राशिदीन त उहे मक़ाम माणे विया वली औलिया सुलहा त माणे विया पर जेको हुज़ूर जो उम्मती उहो बि जेको वञणु चाहे त रस्तो बंदि न आहे। हर कंहिंखे उन जे हाल सारू हर कंहिंखे हाल सारू वंड मिले थो। जेॾीमहिल इहो न्यापो ॾिनई त गिरोड़ी साहब वजद में अची रोअण लॻो। लफ़्ज़ न हुया पर उन लफ़्ज़नि में फैज़ हुयो। लफ़्ज़नि में शेख जलालुद्दीन थानीसरी रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान में वॾो आलिम थी गुज़रियो आहे जय्यद आलिम हुयो हिंदुस्तान जो अॼु ताईं हुनजो शागिर्दी सिलसिलो पूरे हिंदुस्तान में पखिड़ियल शेख जलालुद्दीन थानीसरी। सो बुज़ुर्गनि सां चिड़ हूंदी हुयसि बुज़ुर्गनि सां चिड़ हूंदी हुयसि। पोइ उन दौर में हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो हज़रत ख्वाजा अब्दुल कुद्दूस रहमतुल्लाह अलैह। पोइ बुज़ुर्ग खे वजद थींदो हो ख्वाजा अब्दुल कुद्दूस खे वजद थींदो हो त मुरीदनि खे वजद थींदो पोइ ईअं नचंदा ये फ़क़ीर नचनि था करे करे जज़्बे में फ़क़ीर नचंदा त मौली साहब जलालुद्दीन थानीसरी जे पाड़े जा के माण्हू वञनि पिया बुज़ुर्गनि ॾे चई काॾे था वञो? मां हिते हेॾो वॾो आलिम वेठो आहियां तव्हांखे पीरनि जी ज़रूरत लॻी आहे इल्मु खपेव जेको मसइलो खपेव त मूंखां पुछो न मां मौलवी वेठो जो आहियां। चई केबला मौलवी तूं बराबरि मुंहिंजे अखियुनि जो नूर आहीं पर असांखे फैज़ पंहिंजे मुर्शिद खां वठिणो आहे। मुंहिंजे साहब पंहिंजी मौलवी आहे पर रख पासे ते मूंखे छॾंदा था पंहिंजे पीर जी ध्यानु वञी करे जहिड़े पीर तव्हांजो उहो आहे जेको नचे थो इहो पीर थिए थो जेको नचे थो नचणो पीर। मुरीद विया चयोसीं मौलवी साहब तपाए छॾियो आहे जेॾीमहिल तव्हां अचो असांखे ताना थो ॾिए त तव्हांजो पीर नाचू आहे नचे थो चए भाउ वञी चइजोसि असांजो पीर नचंदो बि आहे नचाईंदो बि आहे रुॻे नचंदो न आहे पर नचाईंदो बि आहे। साईं मौलवी साहब जा उहे पाड़ेसरी जॾहिं साईं जन वटो थी मोटिया त मौलवी साहब रस्ते में मिलियो हा थी आयो नाचू पीर वटो चए हा साईं असांजो पीर नचंदो बि आहे नचाईंदो बि आहे बसि इहे लफ़्ज़ जो ॿुधा त मौलवी साहब नचण लॻो मौलवी साहब रक़्स में अची वियो। उहो न्यापो जेको ॾिनई सो लफ़्ज़ न हुया उहे फैज़ सां भरियल हुया कलाम
कामिला जान मी दारद कलाम कामिलन जे कलाम में जान हुंदी आ साह हज़रत पीरान पीर महबूब सुभानी गौसे समदानी सैयदी अब्दुल कादिर अल जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा हिकिड़े ॾींहुं मजलिस में वेठा साईं जो साहबज़ादो हज़रत ख्वाजा अब्दुल रज़ाक पाण फरमायो पुट तकरीर कर साहबज़ादो थियो तकरीर कई इल्मी नुकात बयान कई पूरी जमात ख़ामोश ये साहब मत पिया खणनि ये साहबज़ाद जे ख़िताब ॿुधण में ख़ामोश थी माण्हू वेठो ॿुधो जिन में साहबज़ादे तकरीर करे दंग कई तो साईं जन पाण थिया पीराने पीर दस्तगीर फरमायो अबा अज अब्दुल रज़ाक जी मां मुझे ला अंडा पे ठाया पर बिल्ली आई जो अंडा खाई बिल्ली आई वो आना खाई वही बस ये लफ्ज चवण जमात में जज्बो थी पूरी जमात रक्स करे न साईं जन जा बिल्ली खाई वही न कुरान न हदीस न सुर न को पंहिंजो बैत पढ़ी न शेर पढ़ी पर उहे लफ्ज़ छा हुया कुर्बान मुंहिंजा मुर्शिद दस्तगीर तुंहिंजे लफ्ज़ फरमायूं पुट अब्दुल रज़ाक पहिरीं पंहिंजे अंदर में फरासत पैदा कर नूर पैदा कर पुट पोइ तुंहिंजा सादा लफ्ज़ बि फैज़ वारा बणिजी वेंदा बच्चा ओ पुटड़ा पहिरीं पंहिंजे अंदर में इहा मणिया पैदा कर पोइ तुंहिंजो लफ़्ज़ लफ़्ज़ माण्हुनि जे दिलुनि ते असर कंदो पुट उहा जेका अंदर वारी शइ हूंदी आहे उहा लिकण जी न हूंदी आहे मुश्क आनस्त के ख़ुद बबूयत न के अतार हुयत अतार चवे थी मुझो मुश्क आहे हेड़ो खुशबूदार आहे हेड़ो सुरहो आहे हिन में हेड़ी सुगंध आहे हिन में हेड़ो फ़ाइदो आहे अतार लख तारीफ़ूं करे पर गिराक त ॾिसंदो न त खुशबू अथसि कहिड़ी गिराक त ॾिसंदो न त हिन में सुरहाण आहे कहिड़ी समझो था अंदर में उहा सलाहियत पैदा थिए उहा नूरानियत पैदा थिए उहा बातिन में रोशनी पैदा थिए पोइ उहे लफ़्ज़ बि असर वारा उहो कंहिंखे चवे न वञी लिकी झंग में वेहे उते बि मेलो मची वेंदो हाँ हज़रत गंजे शकर साईं ख्वाजा फरीदुद्दीन गंजे शकर सुभान अल्लाह जिते रहंदा हुया माण्हुनि जो शोरो थियो माण्हू घणा अच वञ लॻी इहो बि सीड़ा हुआ माण्हुनि जो माण्हुनि सां घणो मेल जोल इहो बि सीड़ा हुआ न उनखे पंहिंजे यार सां मुनाजात करणु फ़क़ीर ख़िलवत चाहींदो आहे वक़्तु मिले त पंहिंजे यार सां वेही मुनाजात कयां पर जॾहिं टूटी अची थी वञे माण्हुनि जे इस्लाह जी त इहो बि सीड़ा हुआ माण्हुनि खे टाइम ॾियणो थो पवे माण्हुनि सां मिलणो जुलणो पवे थो इहो वक़्त जो सीड़ाओ थिए थो त पोइ उतो छॾे लिकी वञी पाक पतण जेको आहे हिते झंग हुयो निरो झंग हुयो न वसे हुई न आबादी हुई न ॻोठ हो न शहर हो माण्हुनि खां लिकी वञी हिते पाक पतण में वेठो झंग बेलो हुयो ये सिंधु दरिया जे पासनि ते बेला थींदा आहिनि उन बेले में वञी वेठो हाणे तव्हां वञी ॾिसो त बेलो आहे या वॾो अज़ीम शहर रोहिल फ़क़ीर कंडड़ी वारो हज़रत रोहिल रहमतुल्लाह ॿ मुरीद गॾु हुजनि वञे पियो सफ़र कयो कंडड़ी जो बूटो कंडड़ी जो साईं जे पेरनि में फासी पियो कांच छॾाई त कमीज़ फासी पियो वरी कमीज़ छॾाई त चादर फासी पियो चादर छॾाई त कांच फासी पियो चइबा यार छॾे नथो वियो त हिते था वेह मुरीद बि हुया मूं जहिड़ा खाऊ ख़लीफ़ा साईं हाणे हिते झंग में विहारी ते खाईंदासीं छा अहिड़े तव्हांखे रुॻे खाधे जी सम्झो था न तव्हांखे रुॻे खाधे जी वेहो बसि हिते यार छॾे नथो हिते वेहंदासीं उते वेही रहे अलाह जो ज़िक्र वेठा कनि इबादत वेठा कनि झंग में न वसिया न ॻोठ न शहर झंग में वेठा आहिनि तेसीं
को धराड़ हुजे उनजी का में गुम थी ॻोल्हींदो उते अचे सुभान अल्लाह वलीअ जो चेहरो ई पधरो वली जो चेहरो ॿुधाईंदो आहे उनजे मुंह में मणिया हूंदी आहे उनजे चेहरे में नूर हूंदो आहे कशिश हूंदी आहे उहा माण्हुनि खे छिकींदी आहे पाण ॾे वली मामूली ॻाल्हि न आहे अल्लाह जो दोस्त वलीउल्लाह माई हिकिड़ो अदना माण्हू आहियां माई हर कंहिं तयारी कोन थो रखां ॾिसी वाइसी सोचे सम्झी साईं मियां अब्दुल्ला जहिड़ो को ॻोल्हे यार कंदुसि साईं मुफ्ती अब्दुर्रहमान जहिड़ो को ॻोल्हे यार कंदुसि मां हिकिड़ो ख़सीस माण्हू आहियां मुंहिंजी का आमद हैसियत ई न आहे पर मां ईअं यारी नथो रखां अल्लाह ईअं हर कंहिं सां यारी रखंदो छा था चओ अल्लाह हर कंहिं सां यारी रखंदो आहे न रब चूंडींदो आहे पसंदि कंदो आहे उन में उहे सलाहियतूं हूंदियूं आहिनि पोइ जंहिंखे अल्लाह पंहिंजो वली बणाईंदो आहे उनजी गुफ़्तार निराली उनजो किरदार निरालो उनजो हलणु निरालो उनजो ॻाल्हाइणु निरालो उनजी सूरत निराली उनजी सीरत निराली उनजे पंहिंजो जिते क़दम रखे वञे उहा ज़मीन बि फैज़ वारी बणिजी वेंदी हथ खणे त रब जी तक़दीर उनजे हथनि खे ॾिसंदी आहे लोह महफूज़ जा कलम उनजे ज़बान सां मुनसलिक हूंदा आहिनि लफ़्ज़ निकिरंदा वेंदा आहिनि तक़दीर उहे लिखंदी वेंदी आहे झंग में वञी वेठो कंडड़ी माण्हू आया ॾिठो त हे अलाह जो वली चेहरा नूरानी सूरतूं सुहारियूं वञी ॻोठ वारनि खे ॿुधायो भाई फ़क़ीर वेठा आहिनि झंग में माण्हुनि खे जो ख़बर पई त को सही मखण जा चाणा खयूं अचे को कुकुड़ ठाहियूं खयूं अचे को बुसरी पचायूं खयूं अचे फ़क़ीरनि खे चइबो आहे खाओ चओ पिया न छा खाईंदासीं खाओ हाणे चइजे अहिड़ा माल त घर बि कोन कंदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह गंबट वारो साईं हज़रत साईं गुलाम मुर्तज़ा शाह गंबट वारा विया हज ते सो हिकिड़ो माण्हू आहे साईं कि भला मुंहिंजा पेसड़ा गुम थी विया आहिनि मूंखे 4000 रुपयनि जी ज़रूरत आहे बच्चा अथनि ॿार घर जो कयो सॼो गॾु अथमि मुसाफ़िरी में मुंहिंजा पैसा निकिरी विया आहिनि तूं असांजो बुज़ुर्ग आहीं अलाह वारो उते हलंदासीं तोखे ॾींदुसि महिरबानी कयो मुंहिंजी मदद कयो साहिबज़ादे खे घुराई पुट ॾिया पुट असांजे ख़र्च जा घणा पैसा आहिनि चईसि 4000 चई खणी आहे त हिन खे ॾियूं हे असांजो वीचारो मिसकीन आहे परदेस साहिबज़ादे खे उहो मक़ाम त उनजो न हुयो चई बाबा हे गंबट सम्झी ॾेई जा हाणे हे 4000 असांजे ख़र्च जा हिननि खे ॾेई छॾियूं असां कीअं गुज़ारो कंदासीं असां त सफ़र में आहियूं बुज़ुर्ग चुप थी विया जवाबु न ॾिनोसि उन साहिल खे फरमायो पुट वेह वो माण्हू वेठो थोरी देरि गुज़री हिकिड़ो माण्हू आहे सकंदो साईं मां 3 ॾींहं यको पियो थो तव्हांखे ॻोल्हियां वाह ख़ैर त आहे चइजे मूं बात बाती ही त 4000 रुपया ॾींदुसि साईं मुर्शिदनि खे सो मां उहे यको खयूं थो वठां पियो ॻोल्हींदो थो वठां तव्हांखे ॿुधूं त साईं जन हज ते आया आहिनि उहे 4000 उन खे ॾिनऊं साहिल खे पुट खे फरमाए त बच्चा हर मुल्क असांजो मुल्क आहे छो त असांजे रब जो मुल्क आहे गंबट हुजूं या मके हुजूं मदीने हुजूं मिना हुजूं या अरफात हुजूं रब त हर जाइ ते साॻियो रब आहे न सुभान अल्लाह हिते मुंहिंजा मुर्शिद करीम आया हिन मातली जे शहर में न मिट्री हुई न माइटी हुई न अज़ाज़त हुई न क़ुराबत हुई तन्हा आया हिते जंग हुयो तव्हां पुराणा फ़क़ीर तव्हांखे ख़बर आहे जंग हुयो ऐं सॼे मातली जो जेको गटर जा पाणी हूंदा हुआ मींहनि जा पाणी हूंदा हिते गॾु थींदा हिते ॿेड़ियूं हलंदियूं हिन जाइ ते ॿेड़ियूं हलंदियूं चैनल खां वठी इहे जेके चवाणनि जा होटल आहिनि इन ताईं जेको ॿेड़ियूं हलंदियूं हाणे तव्हां सम्झो था त को हिते जंग हुयो या ॿेड़ियूं हलंदियूं या को हिते इहो हूंदो छा था सम्झो ही रौनक को सिंध खां को पंजाब खां को बलोचिस्तान खां को KPK मां किथों जा माण्हू छिकजी आया आहिनि मुंहिंजे मुर्शिद जी कशिश ही रंग इन जवान जी महिनत आहे रब खे रिझायूं हिकिड़े रब जो नालो वठी वेठा
हिन फ़क़ीर मिस्कीन खे फरमाइनि पिया त पुट करमुला रब जो नालो वठी वे, कंहिंखे सुवाल न कजांइ, घुर न कजांइ, कंहिंमें लालच न रखजांइ, तंबो न रखजांइ, पीर न समझजांइ पाण खे, फ़क़ीरनि जो पाण खे ख़ातिम समझजांइ, पोइ कमाईंदा ॿिया खाईंदे तूं। हाणे हथ ॾिसो मुंहिंजा कम जहिड़ा आहिनि, जे मां कमु कयां मज़ूरी कयां सॼो ॾींहुं त 500 रुपया मिलनि, 400 रुपया मिलनि, पेट न पाले सघां। ऐं हे मुंहिंजे मुर्शिद करीम जी महिरबानी, मुंहिंजे सोणे रहबर फज़लाबादी जो करम, उन जेको फरमान कयो मञी वेठी। पाण फरमायूं त पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो हज़रत मिठा सिंह जो फरमायो त पंहिंजे कंहिं वेझे क़रीब खे फरमाइनि पिया त ॾेख जे पंजाब विचूं असां गोदड़ी पा इथां आ पिनू हां त इवें केरु ख़ैरात न ॾेवे हां, पर हिकिड़े अल्लाह जा नाला ॻिधी वेठियूं त अल्लाह ताला एहो जी महिरबानी की है जो सिर मंगा त हज़ारों फ़क़ीर सिर ॾेवण वाले वेठे, सिर घुरा। माल मिल्कियत दौलत परे जी ॻाल्हि आहे, पर फरमायूं त सिर घुरा त सिर ॾियण वारा जवान बि हिते वेठा। ऐं ईअं हुयो, हक़ीक़त बि हुई, सिर ॾियण वारा फ़क़ीर हुया। बाबा साईं जन क़िबला रहमतुल्लाह अलैह दस्तावेज़ लिखियूं, दस्तावेज़ उन में लिखियूं त मुंहिंजो सिर, मुंहिंजी घरवारी, मुंहिंजा बचड़ा, मूंखे 2 जरेब ज़मीन है, उहा ज़मीन खातो नंबर फलाणो, सर्वे नंबर फलाणो, उहा ज़मीन ऐं मुंहिंजो जेको घरड़ो आहे इहो सॼो मां पंहिंजे मुर्शिद खे लिखी ॾियां थो, अल्लाह वास्ते क़बूल फरमाए। दस्तावेज़ लिखी पंहिंजे मुर्शिद खे, कुतुब आलम पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह दस्तावेज़ लिखी ॾिनो। दस्तावेज़ पीर साईं जन पढ़ियो, ॾाढो ख़ुशि थिया, ॾाढो ख़ुशि थिया। फरमाई त ए मौली साहब मस्तान आहे असांजा, सुभान अल्लाह। पोइ जेॾी महिल ॿाहिरि निकिता त उहो दस्तावेज़ खयूं आया, सभु ख़लीफ़ा फ़क़ीर वेठा, उन्हनि खे पढ़ी पाण ॿुधायूं, ॾेख गिनो मुर्शिद नाल इवें दिलि लाईंदे जंहिं असांजे ख़लीफ़े इलाही बख़्श सां नाल दिलि लाई। सुभान अल्लाह। अदा साईं ॿुधायो पिया त असां साहिब त गारा खणंदा हुआ, पंहिंजे मुर्शिद जे दरवाज़े ते गारा खयूं, गारो ॾाढ़ी मजूं पंहिंजो उहो गारो पियो टिमंदो हुयो। फरमाए त मौलवी माण्हू फारिग तहसील आलिम पंहिंजे घर में काठी भॼी पीणी न कयमि, पर मुर्शिद जे दरवाज़े ते तकारियूं खणंदो त एॾो मज़ो ईंदो हुयो। वधा ओ मिठा, हे तरीक़त, ही फ़क़ीरी जो रस्तो ईअं न आहे को अक जी माखी लाहिणी आहे बदिलाए वेठो, पंहिंजे पीर सां दिलि लाइणी आहे, तरीक़त जे रस्ते खे वठिणो आहे, शरीयत ऐं तरीक़त खे गॾु खणी हलणो आहे। जॾहिं उहे अंदर में उहा सलाहियत पैदा थींदी, अंदर में उहो रंग मुहम्मदी अंदर खे चढ़ंदो, अंदर खे रंग मुहम्मदी चढ़ंदो, पोइ उहो रंग लिकण जो न आहे, इश्क ऐं मुश्क लिकण जी शइ न आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या ॿुधो, बस मां इन हिकिड़ी हदीस खे फेराईंदुसि पियो। फ़इन्नहु यंज़ुर इत्तक़ू बिफ़रासतिल मोमिन, मोमिन जी फ़रासत खां ॾिजो, छो त इहो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो। कंहिंजी फ़रासत खां? कंहिंजी फ़रासत खां? अवल मोमिन त थिए न, अवल ईमान त आणे न, अवल मोमिन त थिए न। मोमिन छा चइजबो आहे? जेको रब जे फ़राइज़ जी पाबंदी करे, नवाफ़िल सां नींहुं हुजेसि, नवाफ़िल सां नींहुं हुजेसि, ऐं मदीने वारे साईं जी सुन्नत जी ताबेदारी हुजेसि, मदीने वारे साईं जो इश्क सीने में हुजेसि, तार जुड़ियल हुजेसि गुंबद ख़दरा सां, वेठो भली सिंध में हुजे पर दिलि वारी तार गुंबद ख़दरा सां जुड़ियल हुजेसि, हलाल खाधो खाए, छा पाकीज़ हलाल खाधो खाए,
शहवतुन खां पाण खे रोके, बुरी नज़र खां, बेहयाई वारी नज़र खां पाण खे रोके, शहवात खां, नफ़्सानी लज़्ज़ात खां पाण खे रोके ऐं मुराक़बे सां पंहिंजे बातिन खे रोशन करे, अल्लाह जो ज़िक्र करे, पंहिंजे मुंहं मुननि में पाए दुनिया खां कटिजी पंहिंजे यार हक़ीक़ी सां तार जोड़े वेही। हज़रत साईं जन सोमाणी जी निमाज़ पढ़ी हीअं मुराक़बे में वेहनि त तहज्जुद थी वञे, उन वज़ू सां वरी तहज्जुद पढ़ी जो वरी मुराक़बे में वेहनि त फजर थी वञे। अम्मा जीजल साइण संदन अम्मा असांजी ॾाढी साहिबा, उहा पई चए त अब्बा मां जो रूह वरी पहुचो आहे, अब्बा पुट सॼी राति वेठो ई थकिजी नथो पवे, कुलनि में सूर नथो पवे। अमड़ खे जवाब छा ॾींदा, लॻ में बाण बरोच जो अमड़ वसन मूं, अल्लाह लॻ में बाण बरोच जो अमड़ वसन मूं, सबुरनी जसरत सी के चा ओरे भूं, मादर मथा मूं कांगल मदा कॾहिं। अम्मा त रात नंढड़ी आ, पटे रातियूं गॾिजी पवनि त को मां ज़िक्र करे दिलि ठारिया। अम्मा रात जल्दी खुटी थी वञे, मुंहिंजी मुहबत अञा पूरी नथी थिए जो रात ख़त्म थी वञे। अक्सर करे सुबुह जे वक़्त में इहो शेर पढ़ंदा, रातियां होवनि वॾियां वॾियां दा इश्क होवे अॾियां अॾियां, रातियां होवनि वॾियां वॾियां ला इश्क होवे अॾियां अॾियां, सिक लगी में को यार पुनल दी, सिक लगी में को यार पुनल दी, रोज़ रोआ करे रड़िया रड़िया, रातियां होवने वॾियां वॾियां ला इश्क होवे अॾियां अॾियां, बेवस पिरिया ऋण रुलाया, निंड लगी नेड़े जदियां जदियां, रातियां होवने वॾियां वॾियां ला इश्क होवे अॾियां अॾियां। हिकिड़े भेरे हज़रत साईं जन हीअं बि कयो जो दरवाज़ो बंदि करे अंदरों कुंडा ॾेई बंदि करे वठी रड़ियूं कयूं, वठी दाहूं कयूं। ॻोठ जा माण्हू लछियूं कुआरियूं खणी आया त छा थी वियो आहे, छा थियूं रड़ियूं आहिनि, दर अंदरों बंदि करे वठी रड़ियूं वठी दाहूं कयूं। ॾाढा साईं रहमतुल्लाह अलैह उहे अहले तसव्वुफ़ हुया, मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह जा मुरीद हुया ऐं साहिब नज़र हुया। उहे सम्झी विया त इश्क जी कैफ़ियत अथसि। पोइ माण्हुनि खे ॻोठ वारनि खे मोटायूं, बाबा कुझु न आहे, उनखे फ़क़ीर आहे, ज़िक्र जो हाल थियो अथसि। पोइ अमड़ साइण पुछियुसि, साईं जन जी जीजल अम्मा पुछियुसि, बाबा हे छा कयो, हे रड़ियूं दाऊं? चयो मां किताब पढ़ां पियो, किताब पियो पढ़ां त उन में हिकिड़ो वाक़ियो पढ़ियुमि त हिकिड़ो फ़क़ीर हो दुर्वेश, सो चश्मे ते वेठो पियो इबादत करे, चश्मे ते इबादत पियो करे, पाणी जे वकुरे ते वुज़ू करण जी सहूलियत हुई, हुते रहियो पियो हुजे। पोइ इहे इबादत कंदे कंदे उनखे 30 साल थी विया चश्मे ते वेठो। पोइ उते उन चश्मे ते को काफ़िलो अचे, लांघाऊ थियो, उते राति रही पिया, पाणी जे सेह सां राति रही पिया। पोइ सुबुह जो सवेल काफ़िलो हलियो वियो, काफ़िलो सुबुह जो सवेल हलियो वियो ऐं कुतो उन्हनि जो सुम्ही पियो, उनखे निंड अची, कुतो रहिजी, काफ़िलो हलियो वियो। पोइ सुबुह जो थियो त कुते ॾिठो त काफ़िलो नज़र नथो अचे, पंहिंजा उहे मारूअड़ा पंहिंजा न ॾिठई, पंहिंजा मालिक न ॾिठई, त कुते वठी रड़ियूं दाहूं करणु शुरू कयूं।
मुझा बाणा ले काॾे विया, मुझा मारू ले काॾे विया, हेॾे डुके होॾे भॼे, वठी दाऊं करे, वठी कूकूं करे, वठी फरियाद करे, केॾी महिल होॾे वञे केॾी महिल होॾे। फ़क़ीर वेठे इहो मंज़र ॾिठो, फ़क़ीर इहो नज़ारो वेठे ॾिठो। तेॾी महिल मंझंदि थी त काफ़िले वारनि खे यादि आयो त असांजो कुतो रहिजी वियो। काफ़िलो उते रोके, उनजो मालिक मोटी आयो, कुते खे वठी पंहिंजे रसड़ी ॿधी पाण सां गॾाई वठी। फ़क़ीर इहो मंज़र वेठे ॾिठो, पोइ चई मुंहिंजा मौला, पोइ मुंहिंजा रब करीम, 30 साल थी विया आहिनि, अञा ताईं मूंखे इन कुते वांगुरु बि कोन रसी विधई। कुतो मालिक खे यादि अची वियो ऐं मूंखे तो अञा ताईं यादि न कयो आहे। 30 साल इबादत में गुज़री विया। हाणे उहे गोदड़ियूं फ़क़ीर वो मुसलो बि फिटी कई, कुते वांगुरु रड़ियूं दाऊं कया, मन यार राज़ी थी पवे, मन पिरी परची पवे, वठी रड़ियूं करे, हेॾे भॼे होॾे भॼे, दाऊं करे, कूकूं करे, फिज़ा फरियाद करे। उहा कैफ़ियत थी उन कुते जे हाल खे ॾिसी कि मन मुंहिंजो यार राज़ी थी पवे। इहे रड़ियूं कंदे 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 जिन महिल थकिजी हेठि किरी पियो ज़मीन ते, बसि किरियो आहे, पर्दा हटी विया ऐं विसाल इल्लाह नसीब थी वियो। हाय हाय सदन पुठीअ सॾड़ा, सदन पुठीअ सॾड़ा, कर पई वाका मंझ वणे, पुनल पंध घणे, मन कोयारो कूक सुणे। सदन पुठीअ सॾड़ा, ओ बाई हॾ मलाए, मान तुंहिंजी का वञी सुगर में सार थिए। सुभान अल्लाह, अजीब कैफ़ियत हुई। ऐं सुबुह जी मजलिस जेका इब्ला साईं जन जी थींदी, अक्सर करे शुरूआत में इहो बैत पढ़ंदा। फ़क़ीर गज़ल पढ़ंदा, साईं तो असांजो मुर्शिद ऐं गौस साईं कुतुब आई, हर को पंहिंजी मोहबत में। साईं जन जेॾी महिल तकरीर ते वेंदा इहो शेर पढ़ंदा, आहियां बदकार पुछड़ो के न कम जो, आहियां बदकार पुछड़ो के न कम जो, आहियां बदकार पुछड़ो के न कम जो, खोटे ॾोकड़ मिसल ना के रकम जो, मजुन मुजुन पवे ख़बर अयवां के, ॾई हथ मिलण जाइज़ नायवां के। अल्लाह, हिकिड़े भेरे मूंखे स्कॉलरशिप जा पैसा मिलिया, स्कूल में होशियार शागिर्दनि खे मिलंदा आहिनि। स्कॉलरशिप जा पैसा मिलिया, मुंहिंजे ख़्याल में 800 या 850, उन मुंहिंजे लाइ 800 वॾी ॻाल्हि हुई। 800 रुपया मिलिया। उनजो मां वियुसि साईं जन जो हिकिड़ो कुर्तो मुबारक वरितुमि, कांच वरितुमि, जोरो कपिड़नि जो वरितुमि ऐं वास्कोटी वरितुमि, जुती मुबारक वरितुमि। उहो खणी आयुसि, पेश कयुमि कि भला अॼु जलसे जो ॾियारो साईं जन पाए। पातऊं, उहो पाए ऐं इहे लफ़्ज़ फरमायूं, हिकिड़े जानवर जो नालो वरितऊं। दादा उहो जानवर त साॻियो आहे, बाक़ी आथर मटिया आहे। अल्लाह अकबर, केॾी न्याज़मंदी हुई, केतिरी निबड़त हुई। हिकिड़े जानवर जो नालो वठी फरमाए तो मां उहो साॻियो आहियां पर आथर मटिया आहे। ऐं जय्यद आलिम हुया, मौलाना मोहम्मद इसहाक ऐं मौलाना मोहम्मद छुटल जहिड़नि चोटी जे आलमनि वटि पढ़िया हुया। दस्तार बंदी थी 10 साल मदरसनि में पढ़िया, जय्यद आलिम हुया। वरी 19 साल पंहिंजे मुर्शिद जी सोबत में रहिया। 2 साल हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह वटि रहिया। पोइ मशहूरी साहब जे इज़्न ऐं इजाज़त सां कुतुब आलम पीर मिठा सिंह जन जी बेअत कई। 19 साल पंहिंजे मुर्शिदनि वटि रहिया। आलिम हुया, आरिफ हुया, अल्लाह ताला जा वली हुया, साहिब नज़र हुया, साहिब मारिफत हुया। हर नेमत सां रब खे नवाज़ियो, पर कसर नफ़्सी इहा हुई, न्याज़मंदी इहा हुई जो पाण खे घटि सम्झंदा हुआ। ऐं सुबुह जे वक़्त में कॾहिं कॾहिं इहो शेर पढ़ंदा आहिनि, ॾाढो गिरियो कंदा।
उमर अच्छा कपड़ा उए कायारियूं कीअं कनि उमर अच्छा कपड़ा उए कायारियूं कीअं कनि जनी जा थरन में वरथा वेण सन है आहे उन्हनि जन वेही वर विसारियो चो अल्लाह 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 सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं सां एॾी मुहबत हुयनि एॾो इश्क हुयनि महबूबनि जी ॻाल्हि थींदी हुई त अखियुनि में लुड़क अची वेंदी। हिकिड़ी कैसेट आई मदीने शरीफ जी अज़ान बस वो अज़ान हले ऐं साईं जन ईअं रोअनि कि नंढड़ो ॿार सुॾ कंदो आहे ॾुस कंदो आहे ईअं रोअनि मदीने शरीफ जी अज़ान ॿुधनि पर इहा अज़ान मां उते सोने नबी जे हरम में ॿुधी आयो आहे ही ॿुधां थो त ॼणो निज़ारो गुंबद क़दरा जो साम्हूं अची वियो। एॾी इश्क रसूल में सदन मुहब्बत ऐं इश्क जो एॾो आलम हूंदो हो जो केॾी महिल मदीने वारे साईं जी का नात को गज़ल को मुहब्बत जो ॿुधंदा हुआ त जीअं जीअं को थां छुलकी पए न ईअं उन्हनि जूं अखियूं टिमंदियूं हुयूं। सदन शेर आहे हिकिड़ो हुजां जानिबन जी जुती जुती अल्लाह हुजां जानिबन जी जुती जुती है हुजां जानिबन जी जुती जुती अल्लाह पई हुजां शल पेर में हुजां जानिबन जी जुती जुती अल्लाह ला ला पई हुजां शल पेर में ओ पे पई हुजां शल पेर में पई हुजां उन जाय में अल्लाह ओ जाय जुतने जी जिते जिते अल्लाह अल्लाह हुजां जानिबन जी जुती जुती अल्लाह हुजां जानिबन जी जुती जुती अल्लाह पई हुजां शल पेर में हुजां हरदम हबीब वटि अल्लाह हाय हाय हुजां हरदम हबीब वटि अल्लाह पेर भले जैसा भिंदी भिंदी अल्लाह पई हुजां शल पेर में ओ पई हुजां शल पेर में सुभान अल्लाह। साईं हज़रत इलाही बख्श के अज़ल खां ओ सिक जी प्यारियूं सुती सुती अल्लाह अल्लाह ओ सिक जी प्यारियूं सुती सुती अल्लाह अल्लाह हुजां जानिबन जी जुती जुती अल्लाह हुजां जानिबन जी जुती जुती अल्लाह अल्लाह हुजां जानिबन जी जुती जुती ओ पेई हुजां उन जाय में अल्लाह जाय जुतन जी जिते जिते अल्लाह अल्लाह हुजां
चांद बन जी जुती जुती सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मंझंदि जो टाइम मुझे हिकिड़े ॾींहुं यादि आयो स्कूल ॾे वियुसि त मोटी आयुसि साईं जन विरांडे में वेठा हुजनि अकेला केरु बि न हुजे अकेला वेठा हुजनि हिकिड़ो शेर पर ज़ार ज़ार रोअन वेठो न मुरीद न जमायत न जलसो न तकरीर इश्क जब शइ आहे मोहब्बत जब शइ आहे जॾहिं यार जा पूर पवनि इश्क जा उधमा अचनि त पोइ बेख्तियार हुनजे अखियुनि मां लुड़क बहंदा आहिनि अकेला अकेला वेठा हुजनि शेर पढ़नि पिया ज़ार ज़ार रोअनि पिया कहिड़ो शेर पिया पढ़नि चओ सल्लल्लाहु अलैहि कया हो दिल चढ़ी वया दस्त प्रियां जे सत आणेणो ॾाढी अणागी दिल चढ़ी वया दस्त प्रियां जे ओ दिल चढ़ी वया दस्त प्रियां जे सत आणेणो ॾाढी अणागी सरतियूं सहेलियूं भली पाण सिंगारियो सरतियूं सहेलियूं भली पाण सिंगारियो मतनीअ कई आया नांगी अल्लाह अल्लाह नीअ कई आया नांगी दिल चढ़ी वया दस्त प्रियां अशरफ शाह रब मेले हुए जेके झंग में झूंगार ने झांकी दिल चढ़ी वया दस्त प्रियां जे सत आणेणो ॾाढी अणागी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ वो मुझा दोस्तों जी के अंदर में इश्क जी तार लगल हुजे पूरा पिरिन जा जॾहिं पवने था ओ रोयो रोयो नेण बहने था विया इश्क सदियों के बायूं बारियूं मुझा जोगी हलिया व्यातम जूए छॾियो ओ मुझा सांगी हलिया व्यातम सांग कयो आऊं त उन्हनि ले मंदी आया अल्लाह वार न तने खां बंदी आया ओ विया विया बिरह संदा के दुखायूं मुझा जोगी हलिया व्यातम जूए छॾियो अल्लाह 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 सुभान अल्लाह हिकिड़े भेरे अॼु साईं जन विया नारे नारे ते ख़ैर पोइ नातन शाह जे पासे में नारे जो वाह वाह उन नारे जे किनारे ते जलसो हुजे रात जो जलसो थियो सुबुह जो जलसो थी वियो लाउड वाउड वेड़े खणी विया ऐं हाणे साईं जन उसरनि पिया वापसि मोटनि पिया हिकिड़ो पोड़ो फ़क़ीर हुजे सही बोलो मेरे पर आवाज़ ॾाढो मिठो उन हिकिड़ी काफ़ी पढ़ी बसि काफ़ी जो पढ़ी साईं जन हाणे घोड़े ते चढ़नि पिया फ़क़ीर जो काफ़ी पढ़ी साईं जन खे जज़्बो थियो साईं जन खे रोअण शुरू थियो सॼी जमात में जज़्बो थियो
जमायत में जज्बो थियो, लाउड वरी लगायूं, वरी जलसो शुरू थी वियो, वरी तकरीर शुरू थी वई। सही वाणिया हुजन, ओड हुजन, उहे आया, ओडन के जज्बो थी वियो, गैर मुस्लिमन के जज्बो, गैर मुस्लिम हिंदू जज्बे में उन्हें नारे में के वही किरिया। इए फकीर मोहम्मद सिद्दीक नालो से ये कपड़ा फाड़े थे, बाह 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 एड़ो को तवज्जो फरमाए, बाह बाह करे ये पानी में वही डूबी हुई। अल्लाह अकबर कबीरा। वो इश्क जी मोहब्बत वाली खांदर में बाह। शेर केड़ो पड़ी, जियां ताड़ियां लंघने मारू याद था पवने, जियां ताड़ियां लंघने मारू याद था पवने, मुझा नेड़ बण खां बस की न थकने, जियां ताड़ियां लंघने मारू याद था पवने, जियां ताड़ियां लंघने मारू याद था पवने, मुझा नेड़ रुअण खां बस की न थकने, जियां ताड़ियां लंघने। हाय हाय हो अज गिरा तमें ओच तो ब्रहवरी बाजार में, अज गिरा तमें ओच तो ब्रहवरी बाजार में, हुस्न वारे हटते चढ़ी वो जो लगा व्यापार में, अज गिरा तमें ओच तो ब्रहवरी बाजार में, सौदो सरावन खोलियो, सौदो सरावन खोलियो, मुश्की चपन के चोलियो, सिरड़ो शाकन खोलियो, सिरड़ो शाकन खोलियो, ओ पिया मोह जी मुस्कार में, अज गिरा तमें ओच तो ब्रहवरी बाजार में। अल्लाह ओ मातलियते मियां उठा, मातलियते मियां उठा, सांगी मुझा सराहतिया, हाय हाय सांगी मुझा सराहतिया, थिया करमी कुलाई कठा, दसंगल की कसीने दी, दसंगल की कसीने दी, सारा जगे खादाए है, हा हा सारा जग खैरात मदीने दी, कोई सावियां चौधरियां मुखड़ा विखा चा ढोलने, हाय हाय मुखड़ा विखा चा मदनी, अखींदा दियां झरिया, अल्लाह अल्लाह
ओ यारी लगाय में दिल पर नाले ते मेरी डाठे नाल प्रीत ना तोड़ी ना तोड़ सा ना तोड़न दी रीत ना तोड़ी ना तोड़ सा ना तोड़न दी रीत हुआ जी हुंगार फकीरो हुआ जी हुंगार फकीरो हुआ जी हुंगा जिक्र कमायो जिक्र कमायो जिक्र कमायो जिक्र कमायो ओ जिक्र में मेरा पार फकीरो हुआ जी हुंगार फकीरो हुआ जी हुंगार फकीरो जिक्र कमायो ओ जिक्र में मेरा पार फकीरो जीऊंगा ओ दिल लगायो मदनी मिठे सा दिल लगायो ओ मदनी खोट सा दिल लगायो दिल पर यार सा दिल लगायो दुनिया दिए दिहाड़ा चार फकीरो जीऊंगा जीऊंगार फकीरो जीऊंगार फकीरो जीऊंगार फकीरो हाँ हाँ अल्लाह आमीन 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 आमीन
आमीन आमीन ला इलाहा इल्लल्लाह